मोहब्बत में दावा में पूरो आहे इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत जी दावा था कयो ऐं इन दावा खे जेकॾहिं तव्हां सच करण चाहियो था त तव्हां वटि हिकिड़ो ई ज़रियो आहे फत्तबिऊनी। अचो मां मुस्तफ़ा जी इत्तिबा कयो, फरमा बरदारी कयो, मूंसां मोहब्बत कयो, मुझो इश्क पंहिंजे दिल में दाखिल कयो। युहिब्बुकुमुल्लाह। वो तव्हां खे चवण जी ज़रूरत कान पवंदी, अल्लाह पाण तव्हां सां मोहब्बत जो ऐलान थो करे। हज़रत सी पीर मिठा साईं हज़रत पीर अब्दुल गफ्फार रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइंदा फरमाइंदा जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकड़ीरा। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकड़ीरा। जिथा जो देखी नामे मोहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना। हजरत अब्दुल गफ्फार पीर मिठा सी फरमाए थो पाज मोहम्मद रब को बोलन महज है अपने आप को रोलन। बाजे मोहम्मद रब को बोलन महज है अपने आप को रोलन। बिना सपानते खीरे विलोड़न मुफ्त न उम्र खपैंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना। हबीब जी ज़ात बाबरकात जी मोहब्बत ईमान जो मदार आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात जी मोहब्बत जे हुसूल जो ज़रियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे। नबी पाक जी मोहब्बत खां सवा क़ुरान जो फ़ैसिलो इहो, ख़ुदा आमिना जे लाल जो फ़ैसिलो इहो। ईमान त मुकम्मल न आहे पर अल्लाह जो अज़ाब उन शख्स जे मथां नाज़िल थींदो आहे। रब उनखे दुनिया में सज़ा ॾींदो आहे जंहिंजी दिल, जंहिंजो क़ल्ब, जंहिंजो सीनो रसूलुल्लाह जे इश्क ऐं मोहब्बत खां ख़ाली आहे, वीराना आबाद आहे उहो सीनो ऐं हमेशा आबाद रहे जंहिंजो सीनो मुस्तफ़ा जी मोहब्बत सां रोशन ऐं मुनव्वर लॻो पियो आहे। ऐं उन मोहब्बत जो अमली नमूनो इहो ई आहे। हज़रत सौबान रज़ी अल्लाह तआला अन्हु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो पर परेशान हाल थी करे, इएं टुखारो हुजे, गमगीन हुजे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा था कनि, ओ प्यारा सौबान नबी से जो सहाबिया। अभी फरमाइनि पिया सौबान परेशान लॻो पियो आहे, छा ॻाल्हि आहे, मसइलो कहिड़ो अथई, तकलीफ़ कहिड़ी आहे। वाह सहाबी महबूब जा नबी पाक जी ख़िदमत में अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह मूंखे रोज़गार जी परेशानी कान्हे, मूंखे बीमारी जी का परेशानी कान्हे, मूंखे तिजारत या वापार जी का परेशानी कान्हे, पर अॼु वेठे वेठे हिकिड़ो ख़्याल मुंहिंजे दिल में आयो, या रसूल अल्लाह तूं नबियनि जो बि सरदार आहीं, नबियनि जो बि इमाम आहीं। रब नबियनि खे वॾो मक़ाम अता फरमाईंदो जन्नत में। महबूब तुंहिंजो मक़ाम त सभिनी खां मथां हूंदो। असीं तव्हां जा ग़ुलाम आहियूं, मिस्कीन ग़रीब सादा, काथे तव्हां काथे असीं
ख्याल थियो ॾींहुं हुजे या रात सुबह हुजे या शाम जेकॾहिं महबूब तुंहिंजो दीदार न कयूं सुख कोन ईंदो आहे चैन कोन ईंदो आहे बेकरारी थी पवंदी आहे रात जो निंड बि तॾहिं ईंदी आहे जॾहिं मुस्तफा तुंहिंजो दीदार करे वञी सुम्हंदा आहियो सुबुह जो अखि खुलंदी आहे न माल मिल्कत जो ख्याल न बनी ॿारे जो ख़्याल न मिटी माइटी न रिश्तेदारीअ जो ख़्याल ईंदो आहे त वञी रसूलुल्लाह जो दीदार कयूं महबूब पहिरीं पहिरीं अची तव्हांजो मुखड़ो ॾिसंदा आहियूं सुबुह ॾाढी भली थी वेंदी आहे आशिक़ चवंदा आहिनि त में सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते रात जो सुम्हा तरे बि मुस्तफा तोखे सॼी दो सुम्ही रहा जे सुबुह जो उथा त मुंहिंजी ज़ुबान ते तुंहिंजो दुरूद सलाम हुजे अख बंदि थिए त तुंहिंजो दीदार थिए अख खुले त तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजी ज़ुबान ते हुजे मुस्तफा जी ज़ात बाबरकात जो सहाबी थो चवे साईं जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जा कुझु लम्हा तव्हांजो दीदार न थिए त बेकरारी थी पवंदी आहे सोचां थो क़यामत में तव्हां वॾे दर्जे ते हूंदव जन्नत में असीं हेठां दर्जे ते हूंदासीं अलाए तव्हांजो दीदार मिलंदो अलाए न तव्हांखे ॾिसंदासीं अलाए न तव्हांजो दीदार नसीब थींदो अलाए न हबीब जी ज़ात बाबरकात मुस्कुराए फरमाईंदा सौबान परेशान न थी ॾुखारो न थी ग़मगीन न थी पुछण वारो तूं आहे पर सभिनी मोहब्बत वारनि खे तुंहिंजे सदके बिशारत थो ॾियां ख़ुशख़बरी थो ॾियां अल मर्उ मअ मन अहब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन्हीअ सां गॾु हूंदो चओ चओ जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन्हीअ सां गॾु हूंदो अल्लाह जी ज़ात बाबरकात जे हबीब जा ग़ुलाम नबी मैसर फरमाईंदो आहे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मुंहिंजे काणे हिकिड़ो किरोड़ो आहे कंज ॿिया काॾे कबा कंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे थो घुरां तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे नबी से फरमाईंदा सौबान परेशान न थी अल मर्उ मअ मन अहब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन्हीअ सां गॾु हूंदो ऐं रब जी ज़ात बाबरकात जिब्रील खे फरमायो जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे वञी आयत ॾे मन युति अल्लाह वर रसूल केर बि ज़ात ते दात कान्हे का पिताई फरमाईंदो आहे राणे वतारात मूंखे नौनिया पोइ आयो लताऊं लतीफ़ चए डाक्टर वताना कोन पुछे थो ज़ात जेके आया से अखियां
पर शर्त आहे अल्लाह ऐं उन जे रसूल जो फर्मा बरदार चओ चओ अल्लाह ऐं उन जे रसूल जो ॻाल्हायो अल्लाह ऐं उन जे रसूल जो फर्मा बरदार हुजे अदा जेको मोहब्बत जी दावा करे थो उहो फर्मा बरदार बि हूंदो नाफरमान मोहब्बत जी दावा में कूड़ो आहे माना जेको आशिक मोहब्बत जे चवण ते न लगे माना वो ख्याली इश्क जी दावा थो करे इश्क जे मैदान में पेड़ो हलाए केर केर इश्क जे मैदान में पेड़ो हलाए केर केर माना हर के माण्हूअ जी दावा त हर को कंदो आहे मोहब्बत में सच्चो जेको अल्लाह उन जे रसूल जो फर्मा बरदार हुजे अल्लाह उन जे रसूल जे हुक्मन ते हले उन्हनि जी ताबेदारी करे इत्तिबा करे फर्मा बरदारी करे रब फरमाए तो महबूब पंहिंजे गुलाम सोबान खे ॿुधा क़यामत ताईं ईंदड़ पंहिंजे उम्मतन खे ॿुधा अल्लाह उन जे रसूल जो फर्मा बरदार हुजे वमा अल्लाह जो वाइदो आहे ये फर्मा बरदार चाहे गदला गुनहगार खताकार पर वरीब हबीब जा उम्मती वरीब मुस्तफा जी मोहब्बत गलती थे त पशेमान थियन गुनाह थे त वरी तौबा कर गुनाह ते सिद्ध जी न बीहन गुनाह जे मथा गुनाह गुनाह जे मथा गुनाह कबीरन गुनाहन जा मुर्तकिब न हुजन नमाज़ी हुजन रोज़ेदार हुजन तुझे सुन्नतुन ते अमल करण वारा हुजन कुरान पाक पढ़ण ऐं पढ़ाइण वारा हुजन तुझे तरीक़े ते हलण वारा हुजन महबूब इन्हनि खे चओ क़यामत वारे ॾिहाड़े उन्हनि सां इहे गॾु हूंदा जिन ते अल्लाह जो इनाम आहे फरमाए थो मुंहिंजो इनाम नबीअनि ते आहे इहे सादा माण्हू नबीअनि सां गॾु हूंदा मुंहिंजो इनाम शहीदनि ते आहे इहे सादा माण्हू शहीदनि सां गॾु हूंदा मुंहिंजो इनाम सिद्दीक़नि ते आहे इहे सादा माण्हू सिद्दीक़नि सां गॾु हूंदा मुंहिंजो इनाम वलियन गौसे आदम ताता गंजे बख्श गरीब नवाज रोज़े धनी अब्दुल लतीफ भेटाई मखदूम सरवरनो हजरत गौसुल आलमीन गौस बहाउल ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह माना मोजा जेके साले नेक बाना मुझो जिनके मथा इनाम ये फर्मा बरदार उन्हनि नेकन सां गॾु हूंदा वलियन सां गॾु हूंदा व हसन उलाइक रफ़ीक़ा रब फरमाए तो फर्मा बरदार थियो ओ फर्मा बरदार हो मिस्कीन हुजो परवाह नाहे गरीब हुजो परवाह नाहे बुखारा हुजो परवाह नाहे पर फर्मा बरदार रहजो अल्लाह उन जे रसूल जा क़यामत जे ॾींहुं नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि ऐं वलियनि सां गॾु हूंदो इहो साथ केॾो न भलो आहे जो आम माण्हूअ खे नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि ऐं वलियनि जी रिफ़ाक़त मिली पवे नबी से का सहाबी पुछा कई न से मत सा तो क़यामत कदे ईंदी नबी से फरमा हल अतलहा भला पुछी तो क़यामत जे बारे में तैयारी कई थई किसे तैयारी त काने का पर हां उहिब्बुल्लाह व रसूलहू अल्लाह उन जे रसूल सां मोहब्बत आहे मुस्तफा फरमान का पुटो जो बेड़ो पार आहे तो क़यामत जी तैयारी कई आहे क्योंकि अल्लाह उन जे रसूल सां मोहब्बत आहे तो के घबराने की जरूरत काने का जैसा मोहब्बत होंदी कतब उन्हनि सां होंदी हजरत अबीब करीम जो सहाबी तिरमिज़ी शरीफ की हदीस हजरत रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह के हबीब करीम अलैहि सलातो सलाम के वजू कराने की ड्यूटी उन जी आ मुस्तफा करीम के वजू कराईंदो आ हबीब जी रात मां बरकात हिकड़े ॾिहाड़े पुछा था कल ये रहमत जो दरिया जोश में आयो मुस्तफा फरमाइंदा सल रबिया ओ प्यारा रबिया घुर छा तो घुरी अज जेको घुरंदे
ही छा खपई हजरत रबिया चे तो छा घुरा नबी सही का घुरा माल दौलत इते रजी वेंदी मिल्कियत इते रजी वेंदी हलो घर प्यार हंदा उनमें नबी सही का घुरा त छा घुरा औलाद घुरा फरमा बरदार थे अला ना फरमान थे छा घुरा नबी सही के अर्ज करे असअलुक मुराफक़तक फिल जन्नह मुख्तार नबी इख्तियार हमारे नबी खा जे हथ में अल्लाह कायनात जे खजानन जो चाबियो ॾेई छॾियो मुस्तफा के चवे तो या रसूल अल्लाह मां तव्हां खां रुगो जन्नत न पर जन्नत में रुगो तव्हांजो साथ न जन्नत में इहाई झूठी मूंखे तव्हांखे मुंहिंजी तव्हांजी मिले जो जन्नत में हुजा पर उते बि लोटो ही खाओ मुंहिंजे हथ में हुजे तव्हांखे वुज़ू कराईंदो वतां मुफ़ाअला जो सीगो आहे लाज़िम मलज़ूम जी माना हुंदी आहे इन में एक तरफ़ा न बल्कि दो तरफ़ा ताल्लुक़ जी माना हुंदी आहे मुराफ़क़तक माना ये न त या रसूल अल्लाह मां तव्हां सां गॾु हुजा न बल्कि असअलुक मुराफ़क़तक फिल जन्नह सही अहिड़ी का मेहरबानी थे जाते तव्हां उते मां जाते मां उते तव्हां फिल जन्नह अहिड़ी रफ़ाक़त घुरा थो जो तव्हां मूंखां परे न थियो मां तव्हां खां परे न थिया जाते तव्हां हुजो त मां तव्हांजी ख़िदमत में हुजा ऐं जाते मां हुजा त महबूब उते तव्हां मुंहिंजो सहारो बणिजो मां तव्हां सां गॾु जन्नत में तव्हांजी रफ़ाक़त तव्हांजी मुराफ़क़त घुरा थो आमिना जे लाल फरमायो अव गैर ज़ालिक इहो त थियो पर अञा ॿियो कुझु खपई मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा दरिया नबी सिंह जी हदीस पाक जा लफ्ज़ आहिनि मुस्तफा फरमाइनि था अईनूनी बेकसरत सुजूद ओ प्यारा रबिया मूं तोखां पुछा कयो चयो त घुर छा थो घुरी तो चयो त असअलुक मुराफ़क़तक फिल जन्नह जन्नत में तव्हांजो साथ खपे मां मुस्तफा फरमायो अब गैर ज़ालिक बस इहो खपई आहे अञा ॿियो बि कुझु खपे किसी न बस हिकु न रुसे होत बाक़ी घोरी जान जतन ता मुस्तफा तूं मिले त सभु कुझु मिली वियो ॿी का शइ न खपे नबी से फरमाइनि था पोइ हिकिड़ो कमु तूं कजा हिकिड़ो कमु तूं कजा हाय मां कहिड़ो कमु कयां अईनूनी बिकसरत सुजूद सजदो न छॾ माना नमाज न छॾजा नमाज छॾण जा कई नुक़सान आहिनि कुरान शरीफ में अक़ीमुस सलाह नमाज क़ाइम कयो वला तकूनू मिनल मुशरिकीन मुशरिक न थिजो तव्हां पंहिंजे अरीब क़रीब ॾिसो कल बेटे जहाड़ी सिंध जो हिकिड़ो रागी जाहिल सूफ़ी आहे जंहिं कयो आहे नमाज जो क़ुरान जो हुकुम थिए बल्कि क़ुरान चवे थो नमाज जे वेठे ई न वञो जंहिंखे क़ुरान पढ़ण ॾांहुं न अचे बेटा ई पढ़े सतल सरमस्त पढ़े वली
आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी से फरमाइंदा अश-शैतान यफ़िरु मिन ज़िल्ल उमर शैतान फारूक आज़म जे पाछे खां भजंदो आ डिजंदो आ जे गली मां फारूक आज़म गुज़री वञे उन गली में शैतान पंहिंजो पैर कोन रखंदो आ खुदा जो कसम करोड़ फारूक आज़म आदम अलैहिस्सलाम जे बराबर नथा थी सघन छो त अल्लाह जे नबी जो रुतबो तमाम मथा हुआ असां अहले सुन्नत व जमाअत खे इहो ई समझायो वियो आहे इमाम हुजन अहले बैत हुजन सहाबी हुजन चार यार हुजन पर उन्हनि जो दर्जो पोइ सभिनी खां मथा दर्जो अल्लाह जे नबी जो आला हज़रत फरमाईंदो आहे ख़ल्क़ से औलिया औलिया से रसूल ख़ल्क़ से औलिया औलिया से रसूल और रसूलों से सूफिन जो सरदार पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी फरमान था नबी से जो सहाबी माना नबी जो दर्जो अञा मथे आहे नबी से जो सहाबी जंग जे मैदान में घोड़े ते चढ़ी घोड़े ते सवार थी जिहाद करे उन जी सवारी माना घोड़े ते उन दस जे मथा करोड़े अब्दुल कादिर कुर्बान वञनि असां त अल्लाह जे नबीअ जो त शान मथे आहे पर नबीअ जे पेरनि मुबारकनि में जेका पेज़ार अची वञे उन पेज़ार जो बि असां वटि मान आहे मक़ाम आहे मर्तबो आहे बेटा गौर फरमाईंदो आहे त जेगी ऐं तेही तब पानी बारो चल जी हुजत हो मो कमीणीअ के ही असुल आरिय दाम जे ऐं पल्ला आपे ऊंचा पाइनि पेर में मातन जुतिया ना जेही विसारे वेही तन के जन खे ऐं कीअं रहा जै पेदार मुबारक जो मान आहे खुदा उहा मेराज वारी रात महबूब जी पेदार अर्श मोहल्ला जा सेर पई करे घुमे पई पर उन ई पेदार मुबारक जी जेकॾहिं इज़त कयूं था त मौजादा रोज़ो बि रुकन आहे इस्लाम जो ज़कात बि रुकन आहे इस्लाम जो हज बि रुकन आहे इस्लाम जो तौहीद ऐं रिसालत जी गवाही बि रुकन आहे इस्लाम जो पर अल्लाह जे हबीब फरमायो अस्सलातो मेराजुल मुमिनीन नमाज़ मोमिनन जो मेराज नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत उलमाए अहले सुन्नत उलमाए किराम खुसूसन दरगाह शरीफ पीर जो गोठ खां हज़रत अल्लामा साईं मुफ्ती अली अकबर यमानी सिकंदरी साहिब जी मजदहू खतीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद इरफान रागपर सिकंदरी साहिब जी मजदहू उस्ताद हुफ़ाज़ हाफिज़ साईं कारी मदर हुसैन गिलाल सिकंदरी साहिब जी मजदहू तशरीफ फरमा था जमा सगरी वे और थोड़ा और ते अचो मेहरबानी करे थोड़ा वे जी अचो ऐं सलाह शरीफ के भेरो ॾियो सलाह तके सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां गॾिजी या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह त मौजादा नमाज जी अहमियत आहे इस्लाम में प्यार रुकन मुस्तफा मदीने में हा अलासी जिब्रील खे वही ॾेई मोकिलियो त रोज़ो फर्ज़ आहे ज़कात फर्ज़ आहे हज फर्ज़ आहे पर नमाज जे ला आमिना जे लाल खे रब ला मकान ते घुरायो मुस्तफा तुंहिंजी उम्मत जे लाइ तोहफ़ो ॾियां ला मकान ते अजमो जो दीदार बि कर पंहिंजी उम्मत जे लाइ तोहफ़ो बि वठी वञ ऐं मुस्तफा उम्मत खे नवाज़
जे जो नमाज मोमिन जो मेराज आहे नमाज मुस्तफा जे अखिन जो ठार आहे वजादा हिकड़ी वजह जॾहिं तव्हां फेसबुक वग़ैरह खोलियो त नमाज ते ठठोल पिया कर माण्हू नमाज में नाच पिया कनि नमाज ते मस्करी पिया कनि नमाज ते मज़ाक उड़ाई थी वञे हिकिड़ो इन जो जेको वजह आहे उहो इहो बि आहे असां पाण मस्जिदूं वीरान करे छॾियूं मस्जिदुनि खां परे नमाज़ुनि खां परे फजर खां परे इशा खां परे ज़ोर असर मगरिब असां खां वई हली जुमे ते बि हाणे के वाजिबी माण्हू न त अक्सर माण्हू जुमे जी नमाज़ छॾियो था ॾियनि जे जुमो पढ़नि था तॾहिं बि आहिनि टाइम ते सुन्नत मिली न मिली ख़ुतबो ॿुधो न ॿुधो दादा नमाज़ खे अहमियत ॾियो मुस्तफा करीम फरमाए जेसि ताईं मुंहिंजी उम्मत नमाज़ खे अहमियत ॾींदी सवाल ई पैदा न आहे जो उम्मत ते ज़वाल अचे जेकॾहिं असांखे ॾुख ॾिसूं पिया परेशानियूं ॾिसूं पिया जेकॾहिं उम्मत मुस्लिमा या इस्लामी मुल्कनि जे मथां हमला या ताहूती क़ुवतूं इस्लाम ते हमला पियूं कनि त उन्हनि में असांजी बदअमली असांजो इस्लाम जे अरकाननि खां परे उन्हनि खे अहमियत न ॾियणु इहो बि उनजे जेको आहे हिकिड़ो वजह हिकिड़ो सबबु थी सघे थो बहरहाल अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ खे अहमियत ॾिनी आहे क़ुरान पाक नमाज़ खे अहमियत ॾिनी आहे नमाज के एतरी अहमियत ॾिनी जो जॾहिं खां फर्ज़ थी महबूब आख़िरी हयाती मुबारक ताईं सवाइ तबियत जॾहिं नासाज़ हुई तॾहिं इहा चंगिन जाके हिकिड़ो बि मौक़िया हा जो मुस्तफा खां उहे नमाज़ूं क़ज़ा थियूं बहर कैफ़ हबीब जी ज़ात बाबरकात उहे नमाज़ूं वरी बि वक़्त में अदा फरमाए हिकड़ी नमाज जेका बुखारी शरीफ में आहे हबीब जी ज़ात बाबरकात का फजर जी नमाज अदा थी बिलाल साईं खे फरमायो हो त असांखे उथार जो थकल हा सहाबी हज़रत बिलाल साईं बि सुम्ही रहियो आज़ान बि कान आई हबीब जी ज़ात बाबरकात उथिया त सिज मथे अची वियो हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो उथिया नबी सी पहिरियां पाण पोइ साहबनि खे आवाज़ ॾिनो सभु उथिया बिलाल खे फरमायो तो असांखे उथारियो कोन बिला अख लॻी वई हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो उठो मां मुस्तफा क़ज़ा नमाज़ में तव्हांखे जमात सां पढ़ाया महबूब जी ज़ात बाबरकात उन सफ़र जे दौरान हबीब उहा नमाज़ जेका वक़्त खां निकिरी वई हुई नबी से उनखे बि जमात सां अदा फरमायो हो नबी से पूरी ज़िंदगी पंज नमाज़ुनि खे त अहमियत ॾिनी पर आमिना जे लाल तहज्जुद जी नमाज़ बि कॾहिं छॾी कान का इन जे करे मौजूदा इस्लाम नमाज़ खे अहमियत ॾिनी आहे नबी सी साहबी सगोरे खे फरमायो हा मां चई छॾियो तूं जन्नत में मूंसां गॾु पर मता तो ये सोची तान मुखे नमाज जी परवाह काने सजदन जी जरूरत काने का काइनो बि कसरत सुजूद मोजी मदद कजा घणन सजदन जे करण सा नमाज पाबंदी सा पढ़जा जेतरा घणा सजदा कंदे क़यामत जे ॾींहुं मां मुस्तफा के ओतिरो फ़ख्र होंदो त ही मुंहिंजो ग़ुलाम मूंसां गॾु आहे मौजूदा इन जे करे नमाज खे अहमियत ॾियणी पवंदी ॾियणु खपे इस्लाम जे शाइर खे इस्लाम जी तालीमात खे ऐं इहे जेकॾहिं वक़्तन फ़वक़्तन जेकॾहिं फितना अचनि पिया इहे दीन जी दूरीअ जे करे असां क़ुरान खां परे क़ुरान जी तालीम खां परे मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात फरमायो कुन आलिमन तोखे हुजणु ईअं खपे जो तूं पाण आलिम थी जेकॾहिं आलिम नथो थी सघी औ मुतअल्लिमन या त पोइ सिखण वारो तालिब थी पओ आलिम थी ॿिए नंबर ते मुतअल्लिम थी औ मुस्तमिअन या भला इन्हनि जी सोहबत में वेहण वारो थी आलिमन या तालिबन जे सोहबत में वेह उन्हनि खां क़ुरान हदीस ॿुध सिख औ मुहिब्बन चौथों दर्जो महबूब इहो फरमायो आलिम न थी सघे तालिब न थी सघे उनजी सोहबत में वेहण जो तोरे वक़्त कोन्हे को मुहिब्बन मुतनफ़िर न थिजा नफ़रत न कजा अदावत न रखजा दुश्मनी न कजा आलिम हाफ़िज़ सां मज़ाक न कजा मस्खरी न कजा उनखे ताना न हणजा चइबो आहे ॾिजे न त ॾुखो ईंदे इदारा मदरसा पुरसाने हाल लॻा पिया आहिनि जेकॾहिं को आलिम को हाफ़िज़ वेचारो पंहिंजे लखनि इज़तुनि जे बावजूद कंहिं वॾेरे ॾे कंहिं कारोबारी माण्हू ॾे हली वेंदो आहे 100 भेरा सोचींदो आहे अलाए छा करंदो ॻाल्हि न ॾे दड़को न ॾे जवाब अलाए कहिड़ो ॾींदो 5
मदरसे जे लाइ मस्जिद जे लाइ दीन जे तालिबनि जे लाइ जेकॾहिं कंहिं वेंदो आहे ख़्याल हूंदो आहे 50,000 ॾींदो छो त वॾो कारोबारी आहे वॾो ताजिर आहे वॾेरो माण्हू आहे 500 एकड़ ज़मीन आहे हिन ॾे 50,000 मदरसे जे लाइ साल में वञा पियो ॾींदो पर साम्हूं 100 ॻाल्हियूं ॿुधाईंदो कॾहिं 500 रुपया ॾींदो ऐं चवंदो मौलवी साहिब शागिर्दनि खां मुंहिंजे लाइ दुआ घुराए अबे अम्मा जे लाइ ख़तम पढ़ाए छॾिजां साल में ॾे बि 500 रुपया असांजे इलाइक़े ॾे टंडो आदम ॾे हिकिड़ो ठीक ठाक ज़मीनदार आहे 500 एकड़ ॿनी जो मालिक पर तव्हांखे गिला या ग़ीबत जे करे न बल्कि तहरीस जे लाइ तव्हांखे गौर फ़िक्र करणु खपे तरग़ीब जे लाइ जो सालाना माण्हू कणक जो पहुचाए और मूंखे ताक़ीद सां चवंदो हो से अधु मण तुंहिंजे मदरसे मदरसे जो आहे या पहुचाए अचजा या उन्हनि खे चइजां 200 रुपए जो पेट्रोल साढ़े अधु मण खणी वञ 500 एकड़ बनी जेकॾहिं पंहिंजो उशर कढे हिकिड़ो न इहो ई माण्हू मदरसा हलाए सघे सिर्फ पंहिंजी सकात कढे त रईस अमीर पुराणे ज़माने में आलिम मदरसा कोन ठाहींदा हुआ हाफ़िज़ मदरसा कोन ठाहींदा हुआ कारोबारी माण्हू मदरसो ठाहे आलिम खे घुराईंदा हुआ उनखे चवंदा साईं ही मदरसो तुंहिंजे हवाले जेतिरा खपई ख़ुदा बि रख जेतिरा खपई उस्ताद रख उस्तादनि जो पघार मुंहिंजे मथां शागिर्दनि जो राशन पाणी मुंहिंजे मथां तुंहिंजो कमु आहे पढ़ाइण तुंहिंजो कमु आहे निगरानी अॼु त उहो ई मोहतमिम वेचारो चंदन जे लाइ पाण वञी पढ़ाए पाण तकरीरूं पाण करे मस्जिद जी इमामत पाण करे मदरसे जी तदरीस पाण करे सॼियूं ज़िम्मेदारियूं उहे हिन हिकिड़े ई माण्हूअ जे मथां हूंदियूं आहिनि पुराणनि मदरसनि जो इहो हाल हूंदो हो नबी पाक जी सोबत में ख़िदमत में हिकिड़ो सहाबी वेठो हो अल्लाह जे हबीब उनखे फरमायो त मूं वटि हाणे वही आई आहे ऐं सहाबी सगोरा चंद मिंटनि में या थोरी देर में तुंहिंजो रूह परवाज़ थियण वारो आहे तूं गुज़ारे वञण वारो आहे हबीब जी ज़ात बाबरकात उनखे ईअं फरमायो मौत खां माण्हू केतिरो भॼंदो अली साईं खे कंहिं चयो हो साईं तव्हां गार्ड रखो मुहाफ़िज़ रखो पहरेदार रखो पाण फरमायो मुंहिंजो मुहाफ़िज़ मौत पाण कि भला कीअं पाण फरमाए जेकॾहिं मौत लिखियल न आहे कंहिं माई जे लाल खे ताक़त न आहे जो मौत अचे जे मौत लिखियल आहे त पोइ कंहिंखे ताक़त न आहे जो उनखे भॼाए सघे मुंहिंजी हिफ़ाज़त करण वारी मुंहिंजी पंहिंजी मौत आहे हज़रत अली मुर्तज़ा जो फरमान नबी सिंह सहाबी सगोरे खे ॿुधायो सहाबी ॾिनो कोन छो त हुनजी तयारी थियल जिंदगी गफलत में गुजारी हुजे पल्ले में न नमाज़ूं न रोज़ा न ज़कातूं न हज उल्टो माउ पीउ जो नाफ़रमान उल्टो जुआजी बीमारी उनखे व्याज जा कारोबार उनजा हराम जी कमाई उनजी परेशानी उनखे हुजे नबी से फरमायो चंद लम्हनि में तूं मेहमान आहीं वफ़ात करण वारो आहीं वेठो रहियो परेशान कोन थियो थोरी देर खां पोइ अर्ज़ की क़िबला वञण वारो त हूअं ई आया पर मूंखे अहिड़ो अमल दस्यो जेको कंदे कंदे मां अल्लाह सां वञी मिला अहिड़ी का नेकी ॿुधायो अहिड़ी का चङाई ॿुधायो जो कयां पोइ त कंदे कंदे रूह परवाज़ थी वञे मुस्तफ़ा फरमा जल्दी वञ क़ुरान पाक जा कुझु सुफ़ा 92 खणी आ हजीअ जा वर्का पिया हा फरहा उन्हनि ते लिखियल आहे क़ुरान पाक खणी आ साहबी खणी आयो साईं छा कयां मुस्तफ़ा फरमाईंदा मां पढ़ायां थो तूं पढ़ साईं इन मां छा थींदो नबी सिंह फरमाईंदा जेको पढ़ंदे या पढ़ाईंदे गुज़ारे वञे वफ़ात करे वञे अल्लाह जी ज़ात बाबरकात बिना हिसाब किताब जे उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो जंहिंजो और